जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हांजो स्वागत आहे। हीअ ख़बर रीवा जी आहे जेका अछे रंगनि जे शेरनि जी धरती आहे ऐं रीवा रियासत जे महाराज मार्तंड सिंह जे पुट महाराज पुष्पराज सिंह हाणे गद्दीअ ते आहिनि। सिंधी समाज जे विशेष पर्व टीजड़ीअ जे बारे में हीअ ख़बर आहे। हिन मौक़े ते रीवा में कृष्णा राज कपूर ऑडिटोरियम में भव्य सांस्कृतिक कार्यक्रम जो आयोजन थियो। टीजड़ीअ ॾींहुं जाइफ़ूं सुबुह जो स्नान ध्यान करे ॻाढ़े वॻे में सोरहं सिंगारनि सां सजी टीजड़ी विर्त जी शुरूआत कंदियूं आहिनि। हे विर्त अखंड सुहाग, पतीअ जी वॾी उमिरि, ॿारनि जी सफलता ऐं परिवार जी सुख समृद्धीअ लाइ विशेष तौर ते रखियो वेंदो आहे। सुहागणियूं सुबुह जो 4 वॻे असुर करे पोइ ॾींहुं भर निर्जला विर्त रखंदियूं आहिनि। टीजड़ीअ खां 7 ॾींहं पहिरियां पोखियल 7 अनाजनि जी पोख जी मंझंदि जो पूॼा कबी आहे। उन्हीअ खे हंज में खणी सुहागणियूं झूलो झूलाईंदियूं आहिनि ऐं प्रकृतिअ खे बि नमन कंदियूं आहिनि। टीजड़ीअ जो विर्त सुहागणियुनि जे लाइ त आहे ई, साण ई भेनरूं पंहिंजे भाउ जे लाइ, माताऊं पंहिंजे ॿारनि ऐं परिवार जी सुख समृद्धीअ लाइ रखंदियूं आहिनि। हिन ॾींहुं चंड जी पूॼा जो विशेष महत्व हूंदो आहे, जंहिंमें राति जो चंड निकिरण ते विर्ती 3 दफ़ा हथ मंगली पैरां खड़ी अर्घ ॾियां पई खड़ी तड़ी। इन शुभ वचननि जो उच्चार करे चंद्र देवता खे खीर चांवर जो अर्घ ॾेई पूॼा जो समापन कंदियूं आहिनि। आयोजित कार्यक्रम में सिंधी परिवारनि जे होनहार ॿारनि भाग वरितऊं। शाम जो सांस्कृतिक आयोजन में राधा कृष्ण जी मनमोहक झांकीअ सां गॾु बंसी बाजेगी राधा नाचेगी इन गीत सां गॾु फ्यूज़न डांस जी अद्भुत प्रस्तुति ॾिनी। सिंधी समाज जी महिला शाखा जी अध्यक्ष हरिप्रिया चुगानी सिंधी असांजी ॿोली मिठड़ी असांजी ॿोली गीत ॻायो। इन गीत खे ॿुधी जाइफ़ूं मंच ते पहुची करे डांस कयो। सामूहिक नृत्य में सवे जाइफ़ुनि पंहिंजी हिसेदारी निभाई। ॿिए गीत मुंहिंजो झूलण वारो साईं अॼु चंड जो आ ॾींहुं, इन ते सभई महिला पुरुष ऐं ॿारनि देर राति ताईं झूमनि पिया। टीजड़ी विर्त समारोह जे अवसर ते समाज जा गणमान्य वरिष्ठ जन उपस्थित हुया, जंहिंमें सिंधी समाज जा अध्यक्ष प्रकाश शिवनानी, महासचिव शेखर सचदेव, कोषाध्यक्ष लक्ष्मण शिवनानी, वरिष्ठ समाज सेवी दादा प्रहलाद सिंह जेके कार्यक्रम में बतौर मुख्य अतिथि उपस्थित हुया। भारतीय सिंधु सभा महिला विंग जी अध्यक्ष हरिप्रिया चुगानी, दक्ष चुगानी, लक्ष्मण शिवनानी, दीपक दुर्गिया, विकास उदासी, सिंधु महिला विंग जी मंत्री प्रीति वीरनानी, उपाध्यक्ष नीलू पुरी, सांस्कृतिक सचिव महक ढींगरा, कोषाध्यक्ष हर्षा सचदेव, सीमा कुंगवानी, जया बजाज, नीलम सासवानी सभई पंहिंजी विशेष उपस्थिति दर्ज करायऊं ऐं साण ई सॼो सिंधी समाज उपस्थित हुयो। रीवा जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे असांजी न्यूज़ वणी आहे त सिंधी समाज जूं ख़बरूं सिंधीअ में ॿुधण जे लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।